ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। हुकूमत जो अवाम खे तोहफ़ो। अवां खे ॿुधाईंदासीं त पेट्रोल 6 रुपया 17 पैसा सस्तो थी वियो आहे। डीज़ल 10 रुपया 86 पैसा सस्तो कयो वियो आहे। नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं हुकूमत जो अवाम खे तोहफ़ो मिलियो आहे। पेट्रोल 6 रुपया 17 पैसा सस्तो थियो आहे। डीज़ल 10 रुपया 86 पैसा सस्तो कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत आवाम खे पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में वॾो रिलीफ ॾिनो आहे। इन हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोल मसनूआत जी क़ीमतुनि जी घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हिन हवाले सां फाइनेंस खाते तरफ़ां जेको पधिराई कई वई आहे, हुन में इहो ॿुधायो वियो आहे त डीज़ल जी फ़ी लीटर में 10 रुपया 86 पैसा घटिताई कई वई आहे ऐं पेट्रोल जी क़ीमत में 6 रुपया 17 पैसा घटिताई कई वई आहे। गॾो गासलेट जी क़ीमत में बि 6 रुपया 32 पैसा घटिताई कई वई आहे ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में बि 5 रुपया 72 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई आहे। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ बाज़ाब्ता तौर ते नाणे वारी वज़ारत हुनजो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे ऐं पेट्रोलियम मसनूआत जूं जेकी क़ीमतूं आहिनि अॼु राति 12 वॻे खां लागू थींदियूं। जी वरी महिरबानी नासिन, इस्लामाबाद खां असद शहर तफ़सील ॾिना आहिनि।